नाज़रीन असां हिन वक़्तु सखर में क़ाइम इदारे स्वीट होम में मौजूद आहियूं। स्वीट होम अहिड़ो इदारो आहे जिते सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां तालुक़ रखंदड़ उहे मासूम ॿार जेके यतीम आहिनि, पीउ जी शफ़क़त खां महरूम आहिनि, उन्हनि जी पालना खां वठी तालीम खां वठी सिहत खां वठी हर क़िस्म जी जेका कफ़ालत आहे उहा हिन स्वीट होम में थिए थी। हिन स्वीट होम में तक़रीबन 7 साल थी विया आहिनि हिन स्वीट होम खे क़ाइमु थींदे। हिते केतिरा ई ॿार जेके आहिनि उहे रहनि था 7 सालनि खां वठी। अॼु असां हिननि सां गुफ़्तगू कंदासीं त स्वीट होम में जेके ॿार रहनि था उहे जॾहिं ईद ते पंहिंजे घरनि ॾांहुं ख़ुशी मल्हाइण वञनि था त उन्हनि जी ईद जेका आहे उहा कीअं गुज़रे थी, छा छा कनि था पिया। अच्छा, तव्हां ॿुधाइजो तव्हांजो नालो छा आहे, तव्हां किथां आया हो हिते स्वीट होम में? मुंहिंजो नालो काशिफ़ आहे ऐं मां पीरगोट ॾां आहियां। अच्छा, काशिफ़ तव्हांजो वालिद साहब कीअं फ़ौत थी वियो? मुंहिंजे वालिद साहब खे गोली लॻी। झेड़े में गोली लॻी? जी जी। अच्छा, उन में हू गुज़ारे वियो? जी जी। तव्हां पाण घणा भाइर आहियो? 6 भाइर आहियो। अच्छा, इहो ॿुधाइजो त तव्हां खे हिते घणा साल थी विया आहिनि ऐं हर साल ईद ते तव्हां ॻोठ वेंदा आहियो पंहिंजे? जी जी, हाँ वेंदा आहियूं। असां हर साल ईद हर ईद ते असां ॻोठ वेंदा आहियूं ऐं पंहिंजे माइटनि सां मिली पोइ ईंदा आहियूं घर। अच्छा, ईद कीअं मल्हाईंदा आहियो? सुबुह जॾहिं थींदो आहे त उहो सॼो ॾींहुं कीअं मल्हाईंदा आहियो, छा छा कंदा आहियो? असां सुबुह सां थी पेस्ट ब्रश करे पोइ कपिड़ा पाए असां ईद नमाज़ ते वेंदा आहियूं। ईद नमाज़ तां थी पंहिंजे माइटनि सां मिली पोइ वरी ॻोठ वेंदा आहियूं। ॻोठां थी त पोइ हेॾे ईंदा आहियूं, घर ईंदा आहियूं। पोइ असां पंहिंजे घुमण फिरण वेंदा आहियूं। अच्छा, छा घुमंदा आहियो ॻोठ में? उते अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेका तव्हां घुमंदा आहियो वञी करे? बिलावल पार्क। अच्छा, उहो त ख़ैरपुर में आहे न? पोइ होॾे वेंदा आहियूं। अच्छा, तव्हांजे ॻोठ में त कुझु न हूंदो, न पार्क हूंदो, न का घुमण जी शइ आहे? जी। उते बि वेंदा आहियो? जी जी। ईद ते भला ख़र्चूं वग़ैरह वठंदा आहियो माइटनि खां? जी जी वठंदा आहियूं। जी। घणी ख़र्ची केरु ॾींदो? चाचो। छा चवंदा आहियो ख़र्ची? जंहिं ॾे वेंदा आहियो हुन खां छा चवंदा आहियो ख़र्ची घुरण महिल? पाण ॾींदा, असां न घुरंदा। पाण ॾींदा, असां न घुरंदा। सभई पाण ॾींदा आहिनि, कंहिंखां घुरंदा बि त हूंदव न? न, असां न घुरंदा। न घुरंदा। छो न घुरंदा आहियो? आदत न आहे। या लॼ थींदी? लॼ थींदी आहे, यही ॻाल्हि आहे। अच्छा, भला स्वीट होम में जेके ॿार रहनि था ईद वारे ॾींहुं हुननि सां तव्हां कीअं राब्तो कंदा आहियो, या जॾहिं वापसि ईंदा आहियो त पोइ ईद मिलंदा आहियो हिते? जी जी, जॾहिं वापसि ईंदा आहियूं कॾहिं कंहिं वरी किथे न किथे मिलंदा आहिनि पाण में। जी। स्वीट होम में बि वरी हिते ईद मल्हाईंदा आहियो न? जी 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 जी, मल्हाईंदा आहियूं। भला ईद जे हवाले सां को कलाम वलाम ॿुधायो। अॼु ईद जो आहे ॾियारो, सिंगार वारो पाड़ो, आहियां मां मेरनि कपिड़नि सां, ॾाढो ईंदो आहे देरनि सां, रब आणींदुई खेरनि सां। अॼु ईद जो आहे ॾियारो, सिंगार वारो पाड़ो, आहियां मां मेरनि कपिड़नि सां, ॾाढो ईंदो आहे देरनि सां, रब आणींदुई खेरनि सां। वाह वाह, ज़बरदस्त। अच्छा, हाणे हिते त स्वीट होम में हिते तूं रहे थो, इन जे करे चईंदो त मां कंहिंखां ख़र्ची न घुरंदो आहियां। जॾहिं हिते न रहंदे घर रहंदे उन महिल त ख़र्ची ते वॾा गंद कया हूंदा, इहे रोईंदो हूंदे हेतिरा न ॾियो हेतिरा। इहो सच सच ॿुधाए। भित में टकर हणंदो। छा चवंदा आहिनि ॿुधाए? मां ख़र्ची ॾेई अथई। कीअं चवंदा आहिनि? रोई चवंदो मां ख़र्ची ॾियो। कीअं ॿुधाए? भित में टकर हणंदो अहसास अचे न ॾींदा। अच्छा, भित में कॾहिं टकर हणंदे को मथो वरतो फाटे ई न? न, जॾहिं भित में टकर हणंदो पोइ हीअं कंदो आहे। रत त न थी वई? न न। अच्छा, हाणे जॾहिं हिते अची वियो आहे त इहो थींदो थी त ग़लति कंदो हुउमि, मां भित में टकर न हणणु खपंदो हुयो? हा, हाणे अहसासु थींदो आहे। उन महिल हणणु पड़ियल आहे। हाणे माशाअल्लाह, अलाह शुक्र आहे, हाणे हिन सिट में अहिड़ो इदारो मिलियो आहे जिते असां हाणे तालीम पंहिंजी हासिलु करे था सघूं। जी। मुंहिंजो नालो मुमताज़ आहे ऐं मुंहिंजो वालिद साहबु नांग डंग पातोसि त गुज़ारे वियो, ऐं मुंहिंजे पीउ जो नालो अब्दुल कादिर आहे। ऐं हिते घणा साल थी विया आहिनि स्वीट होम में? 7 साल थी विया आहिनि ऐं 8 साल हले थो। कहिड़े क्लास में पढ़ंदा? 6 क्लास, 5 में पढ़ंदा, 5 में पेपर ॾेई हाणे 6 में विया। अच्छा, इहो ॿुधायो त ईद जेका आहे उहा तव्हां कीअं गुज़ारींदा आहियो? ॻोठ वेंदा आहियो हर साल स्वीट होम मां? हा, ॾाढो ख़ुशी। जंहिं ॾींहं ते 1 ॾींहुं अॻु में ख़बर पवंदी आहे त हाणे सुबुह घर वेंदासीं, पोइ ॾाढी ख़ुशी ईंदी आहे, छो त
असां पंहिंजे घर वेंदा आहियूं वापसि हिकु ॾींहं खां पोइ ॾाढी ख़ुशी हूंदी आहे सभु हंधा मिलंदा आहियूं चवंदा आहियूं हाणे सुबुह असां घर वेंदासीं ख़ुशी हूंदी आहे ईद कीअं मल्हाईंदा आहियो? ईद ॾाढी ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं पहिरियों सुबुह जो उथी पेस्ट वेस्ट करे ॾंदड़ करे पोइ वरी वेंदा आहियूं ईदगाह ते नमाज़ पढ़ी पोइ वरी क़ब्रिस्तान वेंदा आहियूं क़ब्रिस्तान मां थी पंहिंजे मतिलबु हुते मिठाई विठाई विराए वरी ईंदा आहियूं पंहिंजे घर वरी उतां पैसा वठी वरी दुकान ते वेंदा आहियूं शइ ॿाइ वठी करे या त शेर लाइ वेंदा आहियूं। अच्छा, ॿारनि जे लाइ इहो मशहूरु आहे त ॿार ईद जी ख़र्ची लाइ घोड़ ॾाढो कंदा आहिनि, तूं केतिरो घोड़ कंदो आहे? मां लेटी पवंदो आहियां ज़मीन ते लेथड़ियूं पाईंदो आहे? हा चवंदो आहे, पैसा ॾियो। तेसि ताईं लेथड़ियूं पाईंदो आहे जेसि ताईं पैसा न मिलनि। हा जेसि ताईं पैसा न मिलनि रोईंदो बि आहे चवंदो आहे लतड़ियूं पाईंदो जीअं पैसा जल्दी ॾियो मूंखे। पोइ ॾींदा अथई पैसा? हा पोइ हाणे त समझदार थियो हाणे बसि घुरदो बि न आहिनि पाण ॾींदा आहिनि। अॻु लेथड़ियूं पाईंदे? हा अॻु में लेथियूं पाईंदा। अच्छा, पोइ लेथड़ियुनि पाइण जा घणा वठंदई? लेथड़ियुनि पाइण जा त मिलंदा ईद जा मिलंदा पोइ घुमल ॾींदा। हाणे इहो तोखे ख़्यालु थींदो आहे त अॻे मां इहो ग़लति कंदो हुयुमि? हाणे त ॾाढो ख़्यालु थींदो आहे हाणे हे बि ॾींदा आहिनि पैसा हिन लाइ ख़्यालु ॾाढो थींदो आहे त चवंदा अॻु में लेथड़ियूं छो पाईंदो हुअमि हाणे शर्म ईंदो अथई? हा ॾाढो। घर वारा यादि ॾियारींदा अथई अॻे कीअं लेथड़ियूं पाईंदे हाणे कीअं फज़ीलत सां थो हले? हा हाणे यादि ॾाढो ईंदो आहे। अच्छा, ईद जे हवाले सां असांखे ॿुधाए को कलाम को का बि शइ जेका तोखे यादि हुजे। ईद के बारे में कलाम बनाया यादि न आहिनि कया ॿिया कलाम यादि कया। राबेल जी गुल जहिड़ो यार वा सेब तूणे सुहिणो मुंहिंजो प्यार वा चोजानीअ जी शोपीरीअ जी गिला कयां मत लख बेरा बिस्मिल्लाह कयां बिस्मिल्लाह कर गायो गायो हो जमालो हो जमालो गायो गायो हो जमालो हो जमालो। दूर हो कहीं दूरियां नजदीकियां बन गई प्यार जो तेरा पालिया मुझे राहतें मिल गई जब से मिला है सहारा तेरी हसीबाओं का तू हमसे फिर महबूबता है जिंदगी की राहों का तेरा साथ मिला दो चैन मिला है बेचैनियों को चाहत सारी तुझ पे लुटा दी दिल कर दिया वो तेरे ना। मुंहिंजो नालो शाहरुख आहे मां क्लास 6 में पढ़ंदो आहियां ऐं मुंहिंजे पीउ खे कार एक्सीडेंट थी करे गुज़ारे वियो। अच्छा, एक्सीडेंट में तुंहिंजो पीउ फोत थी वियो, हिते घणा साल थी विया आहिनि तव्हांखे? मूंखे 8 साल थी विया आहिनि हिते। अच्छा, रोज़ा वग़ैरह रखंदा आहियो? हा 20 रोज़ा रखिया आहिनि हिन रमज़ान में। वाह वाह, गुड। अच्छा, इहो ॿुधायो त तव्हां ईद कीअं मल्हाईंदा आहियो? ईद बसि दोस्तनि सां गॾु मल्हाईंदा आहियूं। कीअं मल्हाईंदा आहियो, छा छा कंदा आहियो ईद ते? ॿाहिरि घुमणु फिरणु वेंदा आहियूं घर खां ॿाहिरि वेंदा आहियूं जे वाटर पार्क वेंदा आहियूं शाहीबाग पंहिंजे दोस्त हूंदा आहिनि गॾु खे मज़ा कंदा आहियूं बसि पंहिंजे दोस्तनि सां। वाटर पार्क में तड़ बि कंदा आहियो? हा टुबियूं हणंदा आहियो बाक़ी न या छड़ा जंप ॾींदा आहियो? टुबियूं बि हणंदा आहियूं। अच्छा, इहो ॿुधायो त ईद ते ख़र्ची कीअं घुरंदा आहियो? ईद ते असां बसि चवंदा आहियूं घर वारनि खे ख़र्ची ॾियो ॾींदा। अॻे जंहिं महिल स्वीट होम में न हूंदा हुआ तंहिं महिल कीअं घुरंदा हुयो? पहिरियां बि ईअं ई घुरंदा हुआसीं। को घोड़ घमसान को रड़ियूं को थोरी ख़र्ची छो आहे? न ईअं न कंदा हुआसीं। छा कंदा हुआ? चवंदा हुआसीं ख़र्ची ॾियो ॾींदा। ॿार जेके रोईंदा आहिनि थोरी ख़र्ची ते? मां न रोईंदुमि। छो न रोईंदे तूं? मूंखे ॾींदा त पोइ रोइण जो कहिड़ो फ़ाइदो? माना जॾहिं ख़र्ची मिले त पोइ माण्हू छो रोए? हा ऐं न मिले त पोइ? न मिले त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे रोई करे वठणु खपे नी। माना तोखे अहिड़ो को अहिड़ी नौबत न आई रोइण जी? न। अच्छा, इहो ॿुधायो त घुमणु फिरणु थींदो आहे ईद ते, हर शइ थींदी आहे, ख़ुशी में छोकिरा जेके आहिनि ॿार जेके आहिनि कलाम बि ॻाईंदा आहिनि हिक ॿिए सां गॾु वेही करे मुक़ाबला, तोखे कहिड़ो कलाम सुठो लॻंदो आहे जेको तोखे यादि बि आहे उहो ॿुधाए? हो अल्लाह मुझे दर्द के काबिल बना दिया तूफान को कश्ती के साहिल बना दिया बेचैनियाँ समेट के सारे जान की जब कुछ न बन सका तो मेरा दिल बढ़ा दिया ओ साथी तेरे बिना राही कोरा दिखे ना
साहिल धुआं धुआं, आंखें मूने तो जाने किससे ढूंढे, के सोया जाए ना, के सोया जाए ना। है ये बारिशों की बूंदें, के सोया जाए ना, के सोया जाए ना। मानो बिंदिया फिरोया जाए ना, मानो बिंदिया फिरोया जाए ना। ओ अल्लाह मुझे दर्द के काबिल बना दिया, तूफान को कश्ती के साहिल बना